दोस्तों हिकिड़ो किस्सो आहे त बादशाह पंहिंजे पुट खे नसीहत कई त जेकॾहिं जुआ खेॾी त वॾनि जुआरनि सां खेॾिजांइ, न त नंढनि सां बिल्कुलु बि न खेॾिजांइ। वॾनि जुआरनि सां तोखे तजुर्बो घणो थी वेंदो ऐं तूं सम्झी वञे त छा ॻाल्हि आहे। त दोस्तो तव्हां बि हीअ वीडियो ज़रूरु ॿुधिजो। दोस्तो किस्सो हीअं आहे त बादशाह पंहिंजे पुट खे नसीहत कई त बाबा जेकॾहिं जुआ खेॾी त वॾनि जुआरनि सां खेॾिजांइ। पोइ जेॾी महिल बादशाह मरी वियो ऐं हिनखे तख़्तु मिलियो त बादशाह थी वेठो जेॾी महिल हाणे त पीउ जी नसीहतूं यादि थियसि त उन मां इहा हिकिड़ी नसीहत इहा बि हुई त बाबा जुआ जेकॾहिं खेॾिजांइ त न जे पर जे खेॾी सफ़ा त पोइ वॾनि जुआरनि सां खेॾिजांइ। पोइ बादशाह पड़ो घुमायो त वॾा जुआरी जेके बि मूं वटि हाज़िर थियनि। पोइ बादशाह वटि अचनि, हाज़िरी लॻाईंदा वञनि, माण्हू अचनि जुआरी वेहनि, अचे चवनि त तव्हां वॾा जुआरी आहियो। चवनि असां वॾा न आहियूं, असांजा हाणे था खेॾूं। को कीअं चवे, को कीअं चवे। बहरहाल किस्सो वधंदो रहियो। बादशाह चयो त बाबा मूंखे वॾा जुआरी खपनि। ॻोल्हे ॻोल्हे पुछा करे माण्हुनि खे हिकिड़ो टोलो 15-20 ॼणनि जो पकिड़े खणी आया। उन्हनि जा लटा कपिड़ा फाटल, मेरा कपिड़ा, हाल पुछड़ा। उन्हनि खां पुछे त तव्हां वॾा जुआरी तव्हां आहियो? हुन चयो साईं असां वॾा जुआरी असां आहियूं बिल्कुलु। पोइ तव्हां छा रांदि खेॾंदा आहियो, छा कंदा आहियो, कहिड़ी रांदि खेॾंदा आहियो जो तव्हां वॾा जुआरी था सॾिजो? त उन्हनि पंहिंजे बुजुर्गनि मां सामान कढियो पंहिंजो, जेके उन वटि खजीअ जूं ककड़ियूं हुयूं मौजूदु। खजीअ जूं ककड़ियूं जेका कतल खजी छुहारा खाइबा, इन्हनि मां जेका अंदरां ॾोॾी निकिरंदी आहे, खजी निकिरंदी आहे, उहा हुननि खोले ढेर करे अॻियां रखिया ऐं रांदि खेॾणु लॻा। बादशाहनि जी रांदि ॾिसी पोइ हिननि खां पुछी त तव्हां पोइ वॾा जुआरी कीअं थियो? हे त तव्हां त सफ़ा सुञायो ठिरड़, ऐं हीअ जेका रांदि पिया था खेॾो हिननि सां ककड़ियुनि सां, त तव्हां वॾा जुआरी छा कीअं थियो? पोइ हुननि ॿुधायो त बाबा इहे असां पाण वक़्त जा बादशाह हुआसीं ऐं वॾा सौदागर हुआसीं, अमीर हुआसीं। पोइ जंहिं महिल की असां अचे वेठासीं हिन ते जुआ ते आदत पई त पोइ असां पंहिंजी भेंग करे छॾी वई छॾी। पोइ हाणे जंहिं महिल असां वटि कुझु बि न आहे पैसनि जे लाइ, त असां पंहिंजी आदत पूरी करण लाइ हिन ककड़ियुनि सां रांदि खेॾंदा आहियूं। त दोस्तो आदत पूरी कंदा हुया। पोइ हीअ जेको आहे बादशाह त सम्झी वियो त जेकॾहिं जुआ खेॾबी त मुंहिंजा बि अहिड़ा ई हाल थींदा। माना आदत पूरी करण लाइ जुआ खेॾणी थी पवे। त दोस्तो पंहिंजे नसीहत औलाद खे बि कयो त जुआ खां पासो कनि। जुआ कहिड़े बि क़िस्म जी हुजे, रांदि जी हुजे, सटो कहिड़ो बि हुजे, उनजे वेझो न वञनि। अमीर भेतरे फ़क़ीर थी था वञनि। दोस्तो हीअ आहे नसीहत। उमेद तव्हांखे पसंदि आई हूंदी। सुठी लॻेव त पेज लाइक करियो।